अवांखे अपडेट कयो। इस्लामाबाद मां इसराइल ज़ालिमाणियुनि कार्रवाइयुनि जूं समूरियूं हदूं पार करे चुको आहे। वज़ीर आज़म जो इहो चवणु आहे। स्कूल ते हमलो जारियत आहे। बरबरियत जे अहिड़ो मिसाल तारीख़ में नथो मिले। वज़ीर आज़म ग़ज़ा में स्कूल ते इसराइली हमले जी मज़म्मत कई आहे। आलमी बिरादरी इसराइल खे ज़ालिमाणियुनि कार्रवाइयुनि खे रोकण लाइ क़दम खणे। फ़लस्तीनियुनि जी नस्लकुशीअ ते इसराइल खे इंसाफ़ जे कटड़ में आंदो वञे। इसराइल ख़िलाफ़ आलमी अदालत जे फ़ैसिले ते अमल दरामद बि करायो वञे। इहो चवणु आहे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो। अवांखे अपडेट कयो पिया। इस्लामाबाद मां इसराइल ज़ालिमाणियुनि कार्रवाइयुनि जूं समूरियूं हदूं पार करे चुको आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त स्कूल ते हमलो जारियत आहे। बरबरियत जी अहिड़ी मिसाल तारीख़ में नथी मिले। वज़ीर आज़म पारां ग़ज़ा में स्कूल ते इसराइली हमले जी मज़म्मत कई वई। आलमी बिरादरी इसराइल खे ज़ालिमाणियुनि कार्रवाइयुनि खे रोकण लाइ क़दम खणे। वज़ीर आज़म जो चवणु आहे फ़लस्तीनियुनि जी नस्लकशी ते इसराइल खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे।